अचो दिलावर खान, अचो, वेहो। हाँ निसार खान, हाणे मूंखे ॿुधाए त कीअं घुरायो अथई? दिलावर खान, हाल अहवाल बि थींदा, पहिरियां कुझु खाइण पीअण त थी वञे न। न निसार खान, न खाइण पीअण खे छॾियो, तव्हां हवाल ॾियो त मां निकिरी वञां। दिलावर खान, अॼु असां तव्हांखे दोस्त जी हैसियत सां घुरायो आहे, DSP जी हैसियत सां न। छा तव्हां अॼु असांखे कुझु लम्हा नथा ॾेई सघो? दोस्तीअ जो वास्तो ॾेई मारे वेठई, हाणे काॾे वञिबो? वेठा सरताज जो महिमान पहुची वियो आहे। हा, अंदरि वठी अचोसि। ॿियो महिमान केरु आहे? हा दिलावर खान, अचे त ॾिसजो। हूअं तव्हां दुश्मन ई सही, पर मुंहिंजो तॾो सम्झी हिक ॿिए खे हथ ॾियो। तुंहिंजे तॾे जो ख़्यालु आहे निसार खान? न त मूसा खान ईअं मुंहिंजे साम्हूं ज़िंदा बीठो हुजे हा, अचण सां ई मुंहिंजे पिस्टल जी गोली हिन जो इस्तक़बाल न करे हा। ही फौलाद जो सीनो आहे दिलावर खान, फौलाद जो सीनो आहे। तुंहिंजे न पिस्तौल जी हिक गोली छा असर कंदी? हिन जे लाइ पूरो गुदाम बारूद जो कतबाण, पोइ बि मूसा खान जो सीनो चाक करे न सघंदी। बस बस मूसा खान, बस। मुंहिंजी इज़त खे ॾिसो दिलावर खान, मुंहिंजी इज़त खे ॾिसो। तव्हां ज़िद खे छॾे ॿई महिरबानी करे वेहो। निसार खान, मक़सद जी ॻाल्हि कर त मां हितां निकिरां। तव्हां बि मूसा खान वञण लाइ तकड़ा आहियो ऐं दिलावर खान बि तकड़ो आहे, पोइ मां मक़सद जी ॻाल्हि कंहिंसां कंदुसि? अॼु भली तव्हां पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं मूसा खान सां वरियो, मां वरी ॿिए चकर ईंदुसि। असुल मुंहिंजे मक़सद जी ॻाल्हि इहा आहे दिलावर खान, त मां हिते अमुन ॾिसण थो चाहियां, तंहिंजे करे तव्हां ॿिन्ही खे हिते घुरायो अथव। तुंहिंजे अमन ख़ातिर असां छा था करे सघूं? सिर्फ़ु हिकिड़ो वाइदो। कहिड़ो वाइदो? दिलावर खान, जेकॾहिं तव्हां ॿई धुरियूं हिते खीर खंड थी वञो त हितां जो अमुन बिल्कुलु बरक़रार थी वेंदो। इहो नामुमकिन आहे निसार खान, नामुमकिन। निसार खान, हाणे घणी देर थी चुकी आहे, मूं घणो ई दरगुज़र कयो, त हिकु मोहबती माण्हूअ जे हथनि में हथियार न अचे, पर जे हाणे हथनि में हथियार खयूं बि अथनि त जेसि ताईं ज़ालिमनि जो अंत न आणींदुसि, हथियार फिटो न कंदुसि। अंजाम ताईं केर थो पहुचे, इहो वक़्तु ॿुधाईंदो, वक़्तु। मूसा खान, छा तव्हां मुंहिंजे करे इन ज़िद तां नथा लही सघो? निसार खान, तव्हां जे लाइ मूंखे इज़त आहे ऐं मां तव्हां सां वाइदो थो कयां त मुंहिंजे तरफ़ां का बि अगराई न थींदी, पर जे भुल में दिलावर खान या उन जे छाड़तनि का अगराई कई त पोइ पूरे मुल्क खे बाहि ॾेई छॾींदुसि, पूरे मुल्क खे। हा दिलावर खान, तव्हां छा था चओ? जेसि ताईं मूसा खान हाकिम खान खे पनाह ॾेई वेठो हूंदो, तेसि ताईं मां बार बार अगराई कंदो रहंदुसि, बार बार, ऐं ओसि ताईं अगराई कंदो रहंदुसि जेसि ताईं मूसा खान जो पूरो नस्ल तबाह नथो कयां। दिलावर खान, मूसा खान जे नस्ल तरफ़ ॾिसंदड़ अखियूं कढी कावनि खे खाराए छॾियूं ऐं उन्हनि जा लाश हिन धरतीअ ते बेकफरनि वांगुरु रुलंदा रहिया। इन्हे करे हिकिड़ी सलाह ॾियां थो दिलावर खान, ऐं जो इहे ॿियूं बेतरो करे छॾ, न त ता ज़िंदगी मोहताज बणिजी हिन धरतीअ ते धिका खाईंदो रहंदे, धिका। हीअ धरती मुंहिंजी माउ आहे मूसा खान, उहे जाइज़ ऐं नाजाइज़ खे चङी तरह सुञाणे थी। दिलावर खान, बस मूसा खान, बस। मूं त सम्झो त तव्हां ॿई सभई मामला हिते ख़तमु करे
मुंहिंजी इज़त जो ख़्यालु कंदो, पर तव्हां त ॿई अञा बि अॻिते वधंदा था वञो। निसार खान जे हितों जो अमन बरक़रार रखणु चाहियूं थो त जल्द खां जल्द हाकिम खान खे गिरफ़्तार कर, न त मां ॿुधाए थो छॾियां अहिड़ी खून जी रांद थींदी, अहिड़ी त खून जी रांद थींदी जंहिंखे को बि विसाए न सघंदो, को बि न। निसार खान एतिरी आसानीअ सां हाकिम खान तव्हांखे हथु कोन ॾींदो जेतिरी आसानी सां हाकिम खान जी गिरफ़्तारी जी दिलावर ॻाल्हि करे वियो आहे। हाकिम खान जी गिरफ़्तारी लाइ अञा बि वधीक रत जी रांदि थींदी, रत जी रांदि। इन करे चवां थो त हाकिम खान तां सभु खेद ख़तमु करे छॾियो ऐं दिलावर खान खे उन जी ज़िद तां लाहियो। ही कोन सुधरंदा, हरगिज़ न सुधरंदा जेसी ताईं हिक ॿिए खे तबाह ऐं बर्बाद न कंदा। सदको वञाए जीजा, सदको वञाए जीजा। ही छोकिरी अथई आहे त पोइ बि ख़ैरा जी थी न। जीजा, ख़ैरा में ऐं हिन छोकिरीअ में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। ही तोसां जीअ में जी मिलाईंदी। हा रही सियाणी, मिसकिन आहियां, सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो मौक़ो ॾियो, अलाह कंदो तव्हांखे मूं तरफ़ां का बि शिकायत न मिलंदी। ठीकु आहे माई जन्नत, तुंहिंजे भरोसे ते मां हिन छोकिरीअ खे हवेली में रखां थी। जेका शिकायत मिली न त मां तोॾां सम्झंदसि। ॿुधे पई न सुहिणी, माणे कहिड़ा हिते गुल खिलाए वई आहे। अम्मा जी ग़लतियुनि जी सज़ा मूंखे न ॾियो रही सियाणी। तोखे सज़ा कोन थी ॾियां, तूं अॼु खां वठी हिन हवेलीअ में कम ते बीठी वञ, घर जी सफ़ाई ऐं थांव कपिड़ा धोई छॾ। बाक़ी रही मानी, उहा पाण ई सोनी कंदी। ठीकु आहे रही सियाणी। ठीकु आहे, पोइ तूं वञी हाणे घर जो कमकार कर ऐं पंहिंजो घर सम्झजां। ॾिस, मूंखे का शिकायत न मिले। 3 वक़्तनि जो खाधो मिलंदा ऐं पघार 3000। ठीकु आहे रही सियाणी, इहो मुंहिंजे लाइ गंज आहे। चङो, वञी घर जो कमकार कर। शाबाश, पंहिंजो घर सम्झजां। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ख़ैरा हिन छोकिरीअ खे हिन हवेलीअ में कमु करण लाइ कीअं छॾियो आहे। जीजा, ख़ैरात हिन छोरी लाइ बाहि ॿारे छॾी आहे, पर आऊं ॾटा ॾेई तव्हां वटि वठी आई आहियांसि। जीअं हू तव्हां ते आकड़ थी करे न, त हुनजी छोरी अची तव्हां वटि तव्हांजी जुतियूं उगे ऐं तव्हांजे दर्जा थांव धोए, कपिड़ा धोए। जीअं ख़ैरा खे ख़बर पए त जंहिं दर सां फिटाइम न, उतां ई असांखे रोज़ी मिले थी ऐं पेट भरे मानी जो टुकर था खाऊं। इहो चङो कयो जन्नत, इहो चङो कयो जो तूं हिन छोकिरीअ खे वठी आई आहीं। ख़ैरा लाइ छा पई पाण खे सम्झे, रही सियाणी सकीना सां पई फिटाए। जीजा, तव्हां घबरायो न, आऊं वेठी आहियां न। जे इन ख़ैरा खां तव्हां जूं जुतियूं न उघरायमि न, मुंहिंजो नालो बि जन्नत न आहे। जन्नत सम्झव? जंहिं ॾींहुं ख़ैरा खे तूं मुंहिंजी जुती साफ़ कराई न, मां तोखे हिन इनाम में 5000 जो वॻो पाराईंदमि। इहो वाइदो आहे तोसां रही सियाणीअ जो। सुभान अल्लाह। नैण कीला सुपरी भंवर फिरूं भाला जिज्ञा फट फ्राक जा अंदर में ओला यार मिड़ई याला जंहिंजी सोबत कान सिकी है। साईं
साईं साईं सदको खोड़े खणुम सुपरी खई ता कोड़ आदत जा खिंजी सांभे निभाए तोड़ मुंह में ऐब किरोड़ तू पान सजाए जो सुपरी अॼु त मालिक जा लख कर्म आहिनि किरोड़े कुर्बा आहिनि जो अधी खेरा सिजो बण खां हिन महिल ताईं लुड़ नाहे आहियो। अदी मूंखे लॻे थो अॼु अम्मा जी तबियत सही न आहे। हाणे तूं ई खणी ज़िद खे छॾ, किथे कावड़ में अम्मा कुझु करे न वे। अदी जॾहिं अम्मा हवेली ते कमु करण वेंदी हुई त तॾहिं बि कंहिं एतिराज़ न कयो, जॾहिं तूं वेंदी हुईं त तॾहिं बि कंहिं एतिराज़ न कयो। हाणे जॾहिं मां थी कमु करण वञा त सभई भुखिया वेठा आहियो। हिन वक़्तु तूं ज़िद खे छॾ, अम्मा खे राज़ी कयूं, पोइ तूं भली वञजाएं। अम्मा रहमत जी मामा। अॼु हिन घर में मुंहिंजो पहिरियों ॾींहुं अहिड़ो गुज़रियो आहे जो शुक्र ऐं सब्र सां सभु कुझु मिली वियो आहे। अदी पोइ मां हलां थी। न अदी न, अॼु मां तोखे वञण न ॾींदसि। अदी अञा ग़लति कम ते वई आहियां, जेकॾहिं अॼु मां न वयसि न त पोइ कम तां जवाबु मिली वेंदो। जवाबु मिलियो त का वॾी ॻाल्हि नाहे। अदी घर खां वेहण त इहो सुठो आहे त 3000 त घटि में घटि मां महीनो खणी ईंदसि। अम्मा नाराज़ आहे, अहिड़ा 3000 ई न घुर्जनि जेका घर में झेड़ो विझनि। अदी जेकॾहिं मां सॼो ॾींहुं घर में मुसले ते वेठी हूंदसि न त तॾहिं बि अम्मा जो इहो लुड़ ख़तमु न थींदो। इन ई करे तूं मूंखे छॾ, बाक़ी तूं ॼाणे अम्मा ॼाणे, मां पंहिंजी बाक़ी ज़िंदगी महिनत मज़दूरी करे खाईंदसि। अम्मा जेकॾहिं अदी ज़िद सां नथी लहे त तूं ई खणी सबुर कर। ॾींहं ॿिनि में मां अदी सोनीअ खे प्यार मोहबत सां पाण सम्झाईंदसि। हाणे इहो ॿुधायो त काॾे हलण जो इरादो अथव? पहिरियां त सोचियो हुयुमि त कच्चे तरफ़ हलूं, पर हाणे सोचां थो त पीरर जी ॻोठ हलूं। एॾे वरी पुलिस न मुंहं में पएव। ज़रूर नाहे त गाॾीअ ते वञूं, पंधु निकिरी था पऊं। मजू तूं ॿुधाए त हाणे काॾे हलण जो प्रोग्राम आहे? मां त हिते ई आहियां, फिलहाल त पुलिस जो हिन तरफ़ चाढ़ो नाहे। जॾहिं बि हिन जॻह जी पुलिस खे अगरि ख़बर पई त ही जॻह असां मटाए हलंदासीं। मजू मुंहिंजी सलाह वठी त तूं बि असां सां गॾु हल। मजू अकेले रहण खां बहितर आहे त संगत सां गॾु रहो। का महल न कंहिं जहिड़ी इतफ़ाक़ पुशी न ईंदो आहे। जेकॾहिं सिकंदर जूं वाटूं तंग करण में तव्हां मुंहिंजो साथ ॾियो न त मां तव्हां सां हलण लाइ तयारु आहियां, तयारु। सिकंदर बि असांखे उन तरफ़ ई मिलंदो जंहिंजो अक्सर मूसा खान ॾांहुं अचण वञण थींदो। ऐं जंहिं ॾींहुं बि मौक़ो ॾिनाई न त झंगली गिदड़ वांगे ढोलाए ढोलाए मारींदासींसि, ढोलाए ढोलाए। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ कारे जबल ते बि चढ़ंदव न त पोइ ते हटण वारो मां न आहियां, न आहियां पोइ ते मां हटण वारो। ऐं असांजो तोसां वाइदो आहे सिकंदर खे ख़तमु करण लाइ पूरो पूरो तुंहिंजो साथ ॾींदासीं। सिकंदर सिर्फ़ तुंहिंजो मुंहिंजो ऐं हिन जो दुश्मन आहे, पर उहो हिकु अहिड़ो त गंदो नासूर आहे जेको पंहिंजी बदबू सां हिन सॼे मुआशिरे खे ख़राब करे थो। पघार सरकारी खणे थो, गुलामी मूसा खान जी ॾे थो। इन्हीअ जे करे इन खे ख़तमु करणु असां सभिनी जो फर्ज़ु आहे। हाणे जॾहिं पंहिंजी औलाद ई चवण वठण छॾे ॾिनो आहे त पोइ ज़िंदा रही छा कंदसि, छा कंदसि ज़िंदा रही। हाणे खैरा ज़िंदा रहंदी त फ़ख्र सां, न त मौत खे गले सां लॻाईंदी, सो बि फ़ख्र सां लाहींदी। हिन मोहताज ज़िंदगीअ खां त मौत बहितर आहे। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। अॼु खैरा पंहिंजे ज़िंदगीअ खे अलविदा थी करे, अलविदा थी करे।
हिननि सूरनि खां इहो चङो आहे हिननि सूर खां वञी पंहिंजे भरत पुटल मरियल सां मिला उहो भलो आहे जिन लाइ बस से कांधी बि कोन थिया ना माने अम्मा ये न कदे अम्मा अम्मा इन क्या कही अम्मा कुछ न कहे मैं ताजा पलवा जा के ना मन तू असा पे चले नहीं बनी सकी अम्मा तू असा पे चले नहीं बनी सकी रहमत हाणे कुछ न थी हाणे सोनी अचे त चएसि हाणे को बि तोखे रोकड़ा न हूंदो रोकड़ा ना मना ये न चो अम्मा ये न चो अम्मा मामा ओ मामा जल्दी कर गाड़ी करा अम्मा जहर पी चलियो आ छा अदिया जहर पीतो आ हाँ मामा हाँ जल्दी कर गाड़ी घुराए भाऊ गुलाम कादर मेहरबानी करे गाड़ी कराया अदिया खेला छा थी यो अदिया के ॾिसां त सही न हाँ चो कहिड़ी पोजीशन हलो अदी खैर मामा कुछ कर मामा सकीना अला खैर कंदो ॿुधो आहे त खैरा ज़हर पी छॾियो आहे खैरा ज़हर पीतो आहे न ये तो नहीं लगे मासी अम्मा जहर पीतो आ जहर पीतो आ हाँ मासी हाँ ना मां तू जाए कर खैरा मुझे ये चले नहीं बनी सके खैरा अरे जल्दी को बाहर गाड़ी आई है मासी मासी तो होते जल्दी को गाड़ी आई है